अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। वॾे अरसे खां पोइ मां तव्हां सां हिकिड़े इन व्लॉग में अचां पियो, छो त तक़रीबन मूंखे लॻे थो त 20-25 ॾींहं थी विया जो मां यूट्यूब ते पंहिंजो को बि व्लॉग न रखियो। इन जी वजह इहा आहे त मां काफ़ी मसरूफ़ हुउसि पंहिंजे ड्रामनि जे सिलसिले में, ऐं मां टिकटॉक ऐं स्नैक वीडियोज़ जे बारे में बि काफ़ी बिज़ी हुयुसि। सो इन जे करे मां तव्हांखे टाइम न पियो ॾेई सघियो, पर हाणे मां थोरो सीरियस थियो आहियां ऐं इंशाल्लाह हाणे तव्हांखे हर रोज़ को न को व्लॉग नज़र ईंदो। हे मूंसां गॾु मुंहिंजो नंढड़ो हसन भुट्टो गॾु आहे, जेको पंहिंजे मोकलुनि खे भरपूर नमूने सां इंजॉय पियो करे। ऐं जॾहिं मां हिनखे ॾिसां थो, या त टीवीअ ते वेठो हूंदो आहे, कार्टून पियो ॾिसंदो आहे, या पंहिंजे नंढे भाउ राइम सां पियो खेॾंदो आहे, या वरी हिन वटि हिकिड़ी ज़बरदस्त गेम आहे। अलाए कहिड़ी गेम आहे यार? PS4 या वरी PS4 खेॾंदो आहे। सो बहरहाल PS4 में वरी पोइ हीअ जेके जॾहिं खेॾंदो आहे त हे पाण PS4 जो हिकिड़ो हिसो थी वेंदो आहे, ऐं पोइ पंहिंजे नंढे भाउ खे कुटकुटाइण लॻी पई हूंदी आहे। सो अचो त हसन खां पुछूं था त पंहिंजी मोकलुनि खे इंजॉय कीअं पियो करे। हसन, तूं पंहिंजे मोकलुनि खे इंजॉय कीअं पियो करे? बसि ईअं ठीकु, घर में वेठा हुआ, हाणे खेॾां थो, टीवी थो ॾिसां, बसि हाणे छा कयूं। न मतिलबु त ॾिस न, त स्कूल खां मोटी अची बि तूं टीवी ॾिसंदो आहे ऐं PS4 हलाईंदो आहे, त मोकलुनि जो वरी हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे न। त हिन मोकलुनि खे जेको इंजॉय करण जो कहिड़ो मज़ो आहे? बसि इहो मज़ो आहे, स्कूल न था वञूं, हाणे बसि छुटियूं खुलनि, हाणे बोर बि था थियूं घर में, हाणे स्कूल खुलनि, स्कूल में वधीक मज़ो ईंदो, ईअं घर में हाणे वेठा बोर था थियूं। अच्छा, तूं घर में वेठो बोर थो थिए, इहा बि सुठी ॻाल्हि आहे त तोखे इहो रियलाइज़ थिए थो त तूं हाणे बोर थी वियो आहे। ऐं ज़ाहिर आहे, माण्हू जॾहिं बोर थींदो आहे त काफ़ी शयूं पोइ हुनखे अहसासु ॾियारींदियूं आहिनि, ऐं यकीननि तूं बि हिकिड़ो होनहारु छोकिरो आहीं ऐं पढ़ण में तुंहिंजी वॾी दिलचस्पी बि आहे। सो मूंखे उमेदु आहे त तूं इंशाल्लाह स्कूल खुलण खां पोइ पंहिंजनि सुठनि नंबरनि में पास थींदे ऐं हिकिड़ो मिसाली ॿारु साबित थींदे। ऐं यकीननि तूं जेको आहे स्पोर्ट्स में बि हिकिड़ो सुठो नालो ठाहियो आहे, ऐं तूं मूंसां गॾु स्नैक वीडियो में बि काफ़ी कमु कयो आहे, ऐं मुंहिंजे टिकटॉक जे वीडियोज़ में बि काफ़ी कमु कयो आहे, ऐं इनफैक्ट तूं मूंसां शॉर्ट फिल्मुनि में बि कमु कयो आहे। सो छा फील कंदो आहे इहो कमु करे तूं? हा, बसि ईअं सुठो कमु कंदो आहे, तव्हां सां कमु थो कयां त भलो थो लॻे थोरो, इहो मतिलबु तव्हां सां गॾु मुंहिंजी बि थोरी पर्सनैलिटी ठहे थी। अच्छा, पर्सनैलिटी तुंहिंजी मूंसां गॾु थी ठहे या तुंहिंजी पंहिंजी पर्सनैलिटी बि आहे? तव्हां हाणे हेॾा फेमस एक्टर आहियो, तव्हां सां वेठा आहियूं, तव्हां सां वीडियोज़ था ठाहियूं, बसि हाणे। अच्छा, न तोखे कॾहिं इहो अहसासु थियो त यार तूं बि अलॻि सां पंहिंजी हिकिड़ी पर्सनैलिटी मैच्योर करे? हा, मां चाहियां त तव्हां वांगुरु ई ठहंदमि, वॾो थी एक्टर ठहंदमि। अच्छा दोस्तो, ॾिठव छोकिरो जेको आहे सो काफ़ी सीरियस आहे, ऐं इंशाअल्लाह ताला हिकु ॾींहुं पंहिंजो नालो ज़रूरु पैदा कंदो। सो हलूं था हिकिड़े ॿिए हिसे में, पोइ वरी इंशाअल्लाह वरी कठा ई। थैंक यू। हीअ राइम भुट्टो आहे, हसन जो नंढो भाउ आहे, इंतिहाई शरारती आहे, ऐं हे मोकलुनि खे वॾो इंजॉय पियो करे। मां सम्झां थो त मोकलुनि खे जेतिरो हिन इंजॉय कयो आहे, शायदि कंहिं इंजॉय कयो हूंदो। राइम, तुंहिंजी स्कूल खां मोकलूं, तूं अॼुकल्ह मोकलुनि खे कीअं पियो इंजॉय करे? आज मेरे यार की शादी है। इहो कहिड़ो यार आहे जंहिंजी शादी आहे? अलाए पोइ बाक़ी कीअं थो चवे? ईअं ई थो चवे। अच्छा, जीअं तुंहिंजे वारनि खे छा थियो आहे? काॾे गाइब थी विया? अलाए तुंहिंजा वार काॾे गाइब थी विया? अच्छा राइम, इहो ॿुधाए त तूं स्कूल में जॾहिं बि मां तोखे छुटी में वठणु ईंदो आहे त तूं देरि छो कंदो आहे? किथे वेंदो आहे? वधीक देर त तूं कंदो आहे। अच्छा, वधीक देरि मां कंदो आहे, या उहो त हसन कंदो आहे न देरि न तूं कंदो आहे, मां कंदो आहे? हाँ, चलो मां। दोस्तो, हीअ ज़ोएब आहे, हे मुंहिंजो भाइटियो आहे, कामरान हिन जो पीउ जो नालो आहे, ऐं हीअ जेको आहे सो छुटियुनि में काफ़ी इंजॉय पियो करे। ऐं हींअर हीअ जेको आहे कमु पियो करे, उहो हीअ ॾिसो, हीअ तव्हां ॾिसो हीअ छा पियो करे।
ही असांजो पखो थोरो ख़राबु थी वियो आहे ऐं हे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो पियो करे पोइ या त हे पखो ठहंदो या सॼी ज़िंदगी इहो ईअं ई पियो हूंदो। अबा हे तूं छा पियो करे? इहो मां तव्हांजो पखो थो ठाहियां अबू। मुंहिंजो पखो इहो ठाहे थो पोइ तोखे केतिरो यकीन आहे तूं इहो ठाहे वेंदे? मूंखे 99% यकीन आहे त हीउ ठही वेंदो जी। अच्छा ऐं जे हे न ठही सघे त पोइ तूं ज़ाहिर आहे तूं ई हूंदे जो कबाड़ा वारे खे ॾींदे? हा। अच्छा माशाल्लाह। भला इहो ॿुधाए त तूं पंहिंजे मोकलुनि में कीअं पियो इंजॉय करे? मां मोकलनि में घणो इंजॉय कयो आहे। मां स्पोर्ट कयो, हसन सां PS4 खेलियो, TV ॾिठी, माना बसि हाणे बोर थी आहियां, हाणे स्कूल वञिणो आहे। अच्छा तव्हांजा स्कूल कॾहिं खुलंदा? 1 जुलाई खां खुली वेंदा। 1 जुलाई खां खुलंदा। अच्छा त तोखे उमेद आहे त तूं स्कूल में वरी उन ई जोश सां ऐं जज़्बे सां पढ़ंदे? जी इंशाल्लाह। असलम भुट्टा भला छा आहे टिकटॉक ऐं स्नैक वीडियो जे पुठियां पइजी वई ऐं यूट्यूब तो हटी वई भला? यार चांडिया साहब ॻाल्हि इहा आहे त यूट्यूब ते जेको कमु नट बोल्ट थो करे न उहो तमामु घणो कमु आहे ऐं मां नट बोल्ट खे बीट नथो करे सघां ऐं उन सां मां रीस बि नथो करे सघां छो त कंहिंजे कम सां माण्हू रीस न करे। पर ॻाल्हि इहा आहे त हाणे यूट्यूब ते जेके बि मां पंहिंजी शॉर्ट फिल्मूं रखियूं वरी व्लॉग्स रखिया त उन्हनि व्लॉग्स एतिरो यानी उन्हनि खे पज़ीराई न मिली। फिल्मुनि खे थोरी घणी पज़ीराई मिलंदी पर पोइ जॾहिं व्लॉग्स मां ठाहिणु शुरू कया त व्लॉग्स खे एतिरी पज़ीराई न मिली जिन करे मां थोरो डिसऑर्ट थी वियुसि ऐं उन जे करे पोइ वरी मुंहिंजो आहिस्ता आहिस्ता जेको वरी रुझान थियो वरी स्नैक ॾे वरी टिकटॉक ॾे त इन जे करे मां थोरो वरी पुठिते पइजी वियो आहियां। स्नैक ते पैसा मिलनि था? हाँ स्नैक ते पैसा मिलनि था ऐं स्नैक ते सुठा पैसा मिलनि था छो त मुंहिंजियूं जेके वीडियोज़ आहिनि उहे इंतिहाई वायरल हूंदियूं आहिनि। अच्छा पोइ इन जे करे तव्हांखे ॾिसूं था त टिकटॉक तो बि तव्हां थोरो हटी आओ? हाँ टिकटॉक तो मां हटी वियो आहियां पर ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो अॼु बि मुंहिंजो इहो ई शौक़ु आहे त मां जेको बि कमु कयां मां यूट्यूब जे लाइ कयां छो त यूट्यूब हिकिड़ो वाहिद प्लेटफॉर्म आहे जेको आर्टिस्ट खे इलाही मथे थो खणी अचे ऐं यूट्यूब पेमेंट ॾाढी भली थो करे ऐं यूट्यूब में कमु करण जे लाइ माण्हुनि जी यानी हिकिड़ी पहचान ठही वेंदी आहे। हा जी टीवी ते पहचान ठहंदी आहे यूट्यूब ते बि ईअं पहचान ठही थी वञे। बहरहाल तव्हांजो स्टार्ट ॾाढो भलो हुयो विच में वरी तव्हां वाकई थोरो हल्का थी वियव शायदि। मां ॾिठो त कंहिं महिल व्लॉग पिया ठाहियो कंहिं महिल फिल्मूं पिया ठाहियो तव्हां माना वन साइड न रहियव। उहो एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त जेके फिल्मूं ठाहींदा हुआसीं उन में सॼो ख़र्चु ईंदो हो यानी हिकु फिल्म ठाहिण जे लाइ 15 मिंटनि जी हिकिड़ी फिल्म ठाहिण जे लाइ तव्हांजो 25 खां 30 हज़ार रुपया ख़र्चु ईंदो हो। हाणे ज़ाहिर आहे असां 15-20 फिल्मूं ठाहियूंसीं मां हुयुमि एजाज़ बुढ़ो हुयो असां ॿई हिक ॿिए सां कोऑपरेट कंदा हुआसीं कुझु उहो इन्वेस्ट कंदो कुझु मां अहिड़े नमूने सां असां फिल्म ठाहींदा हुआसीं पर पोइ हाणे केसि ताईं ठाहियूं जेसि ताईं चैनल मोनोटाइज़ थिए। चैनल मोनोटाइज़ थी वियो पर असांखे एतिरी मोट कान मिली यूट्यूब जे तरफ़ां त असां डरा थी वियासीं। ज़ाहिर आहे पोइ हाणे पैसो ख़र्चु अचे थो पोइ इन जे करे असां थोरो पुठिते पइजी वियासीं। असल में मसइलो इहो आहे त सिंधी जेको व्लॉगर आहे या सिंधी जेको यूट्यूबर आहे उन जा फॉलोअर या व्यूज़ एतिरा न आहिनि बनिस्बत उर्दू जे। हाणे उर्दू जा जेके व्लॉग था ठहनि नॉर्मल व्लॉग कुझु बि न आहे त बि लखनि में। असांजा सिंधी वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां ॾिठी आहे भुट्टा साहिब त सिंधी वीचारे माण्हू खे सब्सक्राइब करण बि नथो अचे मोबाइल ते। इलाहिनि खे पढ़ियल लिखियल त कनि था पर जेके विचोलो तबिको आहे माना लेवल हेठि वारो आहे उन वीचारनि खे सब्सक्राइब करणु नथो अचे। तव्हां भली 100 दफ़ा चवनि सब्सक्राइब कयो पर उन्हनि ख़बर ई न आहे सब्सक्राइब थींदो कीअं आहे। तव्हांजी ॻाल्हि सही आहे लेकिन मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त यूट्यूब ते तक़रीबन 50% सिंधी आहिनि। तव्हां हींअर बि सर्च कंदो त 50% टोटल पाकिस्तान में घणा आहिनि? पाकिस्तान में त तक़रीबन सिंधी पाकिस्तान मतिलबु पंजाब हिकिड़े सूबे खां बि घटि आहिनि न ईअं आहे न। हाणे उनजो बि 50% तव्हां कढो ऐं उनजे 50% में सब्सक्राइब करण वारनि जो रेशो बि घटि कयो पोइ सफ़ा थोरा था थी वञनि। हाँ पर अॼुकल्ह मोबाइल जो दौरु आहे न हर कंहिंजे हथ में मोबाइल आहे हर कोई यूट्यूब यूज़ करे थो ॾिसे थो ऐं पंहिंजो जेको आहे अकाउंट बि ठाहे थो। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त यूट्यूबर्स त तमामु घणा आहिनि पोइ उन में सिंधी हुजनि महाजर हुजनि पठाण हुजे पंजाबी हुजे यूट्यूबर आहिनि पर ॻाल्हि इहा आहे त उनखे सम्झणु। तव्हां यकीन कंदव मुंहिंजे नटवर्ल्ड ब्रॉस ते इलाही माण्हुनि जा पंहिंजे सिंधियुनि जा ई कमेंट ईंदा आहिनि त इमरान भाई तव्हां एॾी महिनत था कयो उर्दू में ब्लॉग ठाहियो। पंहिंजा सिंधी चवंदा आहिनि इमरान भाई तव्हां उर्दू में ब्लॉग ठाहियो पर हे मुंहिंजो रुॻी कमाइण ज़रूरी न आहे हे मुंहिंजो शौक़ु बि आहे मां इन जे करे हुन सां गॾु आहियां। तव्हांजी ॻाल्हि सही आहे पर हाणे ॾिसो हे चांडियो वेठो आहे चांडियो हेॾे हे चांडियो आहे ऐं हे नट बोल्ट ते ऐं असांजे ॿी जेके अदर एप्स आहिनि जीअं
स्नैक आहे टिकटॉक सां गॾु हूंदो आहे ऐं कमु कंदो आहे। हाणे अहिड़ो टैलेंटेड माण्हू जेको आहे जेकॾहिं तव्हां वटि हुजे त तव्हां छा था सम्झो त तव्हांजो चैनल किथे हूंदो? मां उहा ई थो ॻाल्हि कयां न, त वरी बि उहो चवंदो त सब्सक्रिप्शन तमामु घटि आहे सिंधी चैनलनि जी, बीठल आहिनि, व्यूज़ हलनि था। मतिलबु मां ॾिठो आहे त तव्हां या त सफ़ा फनी वीडियो ठाहियो त व्यूज़ हलनि था, या वरी मतिलबु वल्गल ठाहियो त व्यूज़ हलनि था। माना सुठी हिकिड़ी वीडियो तव्हां ठाहियो उन जा व्यूज़ नथा हलनि। हाणे तव्हां जेको चांडे खां इन या जेको आहे सो व्यूज़ वठो तव्हांखे ॿुधाईंदो। चांडा ॻाल्हि ॿुध वे, अॻे तुंहिंजियूं वीडियो हलंदियूं हाणे छो थियूं हलनि? विच में मां गैप थी वियो न, विच में गायब थी वई इन जे करे ॾाढ़ी वाड़ी छॾी अथई, ईदे करे ॾाढी शइ असल में हिन छा आहे जो थोरो गायब हिन लाइ थी वियो, हिन जेको आहे वेल्डिंग जो कमु सिखियो, वेल्डिंग कंदो हुयो। हलो ब्लॉग हिते ख़तमु कयूं था, वरी ॾिसूं था अॻिते भुट्टो साहब छा थो करे।